हिक नई तहक़ीक़ मूजिब जिन माण्हुनि खे 30 ऐं 40 जे ॾहाके में निंड में वधीक ख़लल थींदो आहे, हिक ॾहाके खां पोइ उन्हनि जी याददाश्त जे अमल जे मुतासिर थियण जो इम्कान वधीक हूंदो आहे। इहा तहक़ीक़ तिबी रिसाले अमेरिकन एकेडमी ऑफ न्यूरोलॉजी में शाया थी आहे। महक़क़नि माण्हुनि जी निंड जे दौरानिए ऐं मयार जो मुतालियो कयो। तहक़ीक़ मूजिब शरीक थियलनि जी कलाईअ ते 3 ॾींहनि ताईं हिकु मॉनिटर ॿधो वियो हो, जेको संदनि निंड खे रिकॉर्ड कंदो रहियो। शरीक थियलनि 6 कलाकनि जी निंड कई। तहक़ीक़ जे लेखक ऐं यूनिवर्सिटी ऑफ कैलिफोर्निया जे PhD वी लैंग जो चवणु आहे त असांजे नतीजनि मां ख़बर पई आहे त विचोली उमिरि में याददाश्त ऐं वाज़िह तौर ते सोचण जे अमल लाइ निंड जो दौरानियो ऐं मयार सभ खां अहमियत रखे थो। हिन तहक़ीक़ में 526 माण्हुनि हिसो वरितो, जिन जी उमिरि 40 साल हुई ऐं हिन तहक़ीक़ ते तक़रीबन 11 साल लॻा। महक़क़नि इन्हनि माण्हुनि जी निंड जे दौरानिए ऐं मयार ते तहक़ीक़ कई। शरीक थियलनि पंहिंजे निंड लाइ बिस्तर ते वञण ऐं जागण जे वक़्त खे हिक डायरीअ में लिखियो। शरीक थियलनि मां 239 माण्हुनि ख़राब निंड खे रिपोर्ट कयो। इन खां सवाइ शरीक थियलनि याददाश्त ऐं सोचण जे अमल जी बि मुकमल टेस्ट ॾिनी। 10 सालनि खां पोइ निंड जी वधीक ख़राबी जी शिकायत कंदड़ 175 मां 44 माण्हुनि जे सोचण जो अमल मुतासिर थियो। हिन जे मुक़ाबले में 176 माण्हुनि मां 10 माण्हुनि खे निंड में ख़लल जी शिकायत हुई। तहक़ीक़ जे लेखक वी लांग जो चवणु हो त ज़िंदगी जे मुख़्तलिफ़ मरहलनि में निंड में ख़लल ऐं याददाश्त विच में जाइज़े वठण लाइ वधीक तहक़ीक़ जी ज़रूरत आहे।